4 ॾींहं अॻु तालके सकरंड जे ॻोठ मूसा लगारी में पुरस्कार नमूने क़त्ल थियल नौजवान जे वारसनि पारां राहू बिरादरीअ जे 3 ॼणनि ते केस दाख़िल करण वारे अमल ख़िलाफ़ राहू बिरादरीअ जे सवें माण्हुनि नवाबशाह प्रेस क्लब पारां एहतजाज कंदे सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इहो टियों ॾींहुं असां ते कूड़ी FIR कराई आहे लेगारी बिरादरीअ वारनि माना हिकिड़ो पुराणी दुश्मनीअ जो जवाब ॾियणु आहे। 3 नौजवाननि ते FIR करे असांजे 3 नौजवाननि हरेक अली अनवर आफ़ाक अली ऐं माशूक अली खे गिरफ़्तार कयो आहे। असांजो मुतालबो इहो आहे त लेगारी बिरादरीअ जो जेको क़त्ल थियो आहे सिंध पुलिस का SSP तुनियो साहब का असांजी जेका ऐसा रिक्वेस्ट आहे त जेका ऐसा मुबैन आहे इन क़त्ल जी शाफ़ इंक्वायरी कराए हक़ीक़ी कातिल खे ॻोल्हियो वञे। पंहिंजो घरू तकरार जे करे हिननि पंहिंजो क़त्ल कयो आहे। मेहर ऐं उन जो हिकु पुटु आहे सिपाही उन जो नालो अज़ीज़ आहे। उन्हनि क़त्ल करे ऐं जेको आहे असां ते कूड़ियूं FIR कटाए ऐं असां ते इल्ज़ाम हणी असांजा नौजवान गिरफ़्तार कराया। असांखे इंसाफ़ खपे। मुतालबो कयो आहे त हिन क़त्ल जी साफ़ ऐं शफ़ाफ़ इंक्वायरी करे वञे त जीअं हुननि जे क़त्ल सां बि इंसाफ़ थी सघे ऐं असां सां बि इंसाफ़ थी सके। कैमरामैन रफ़ाकत राय सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासि के लिए सिंध टीवी न्यूज़ नवाबशाह।